ॾाढी सुंदर घटना अनमल याद थी अचे संतन जी सेवा जी ऐं संतन जे संग जी महिमा केॾी थींदी आहे। ॾिसो संतन जे वचननि जी केॾी महिमा थींदी आहे कि अगरि संत कोई वाक्य चवंदा आहिनि त भगवान उहे पूरो कंदा आहिनि। चओ राम। हिकिड़ा महान दरवेश थिया अलमस्त संत जिन जो नालो तव्हां ॿुधियो हूंदो, जंहिंजी वाणी गुरु ग्रंथ साहिब महाराज में बि दर्ज अथव। शेख फरीद जेके चवंदा आहिनि, फरीद साहब। उन्हनि जे जीवन जी ॾाढी सुंदर घटना ईंदी आहे कि उहे नंढी उमिरि खां ई भगवान जो भजन कंदा हुया। नंढी उमिरि खां उन्हनि जी माता उन्हनि खे सेखारियो ऐं जॾहिं थोड़ी वॾी उमिरि थी 10-15 साल उमिरि त पंहिंजे गुरुअ वटि रहण लॻा। पंहिंजे गुरु वटि रही करे उते सेवा कंदा हुया। त गुरु जी उन्हनि खां सेवा कहिड़ी वठंदा कि रोज सुबुह जो खूह जो पाणी भरे ईंदो ऐं नदीअ जो पाणी भरे ईंदो स्नान करण जे लाइ। पहिरियों पाण स्नान कंदो, पोइ गुरु जी खे बि स्नान कराईंदो। रोज जो इहो नियम ई सेवा कंदो पंहिंजे सतगुरनि जी। हिकु बार जी ॻाल्हि, थधि जो समय हुयो त फरीद साहब विया 15 साले जी उमिरि, पाणी भरे आया त सोचियो एॾो थधो जल आहे, एॾो थधो पाणी आहे, कीअं मुंहिंजे सतगुरनि खे मां स्नान कराईंदुमि, पाणी थोरो गरम हुजे हा। त ओॾी महिल त इहे आग जी एॾी सरलता सां व्यवस्था न हूंदी। लकड़ियूं ॿारे करे आग में पोइ कुझु गरम करणो हूंदो त कंदा हुया। लकड़ियूं ॾिठऊं त लकड़ियूं बि कोन्हनि। वया बाज़ार में थोरो ॾिसण जे लाइ कि मतां कंहिं वटि मिली वञे, कंहिं बि सहायता न कई, कंहिं वटि बि न हुयूं लकड़ियूं। तॾहिं उते हिकिड़ी गणिका रहंदी वैश्या। चओ हरे राम। वैश्या जो घर हुयो। फरीद साहब वया, उन्हनि वटि दरवाजो खटखटायो। उन्हनि खे जानकारी न कंहिंजो घर आहे, उहे त हली विया सेवा भाव सां। उन्हनि वञी प्रार्थना कई कि अम्मा मूंखे मुंहिंजे गुरुअ जी सेवा जे लाइ कुझु लकड़ियूं खपनि, तो वटि लकड़ियूं आहिनि? त वेश्या सम्झी वई भाई हे भूले भटके हली आयो आहे, मूं वटि हिनखे ख़बर कोन्हे, जानकारी कोन्हे मां केरु आहियां। तॾहिं हुन मजाक में चयो हा भाई मां लकड़ी तोखे ॾींदमि, जेतिरी लकड़ियूं तोखे खपनि खणी वञा पंहिंजे गुरुअ जी सेवा जे लाइ, बदिले में मूंखे छा मिलंदो? चए अम्मा मूं वटि जेको अगरि हुजे ॾियण जे लाइ तूं घुरी वटि, मां अगरि ॾेई सघंदुमि त ज़रूरु तोखे ॾींदुमि। कि तूं मूंखे छा ॾींदे? धन दौलत जी त मूं वटि कमी कोन्हे ऐं तो वटि लॻे कोन थो धन दौलत आहे, तूं मूंखे छा ॾींदे? चए अम्मा तूं घुरी त ॾिस, जेको मूं वटि हूंदो मां तोखे ज़रूरु ॾींदुमि। अच्छा, त हुन मजाक में, कि नंढो ॿार आहे 15 साले जो आहे, हुन मजाक में केवल एतिरो चयो कि तुंहिंजी अखियूं ॾाढी सुठी थी लॻनि, सुंदर थी लॻनि, हिकिड़ी अख कढी ॾे। चओ हरे राम। ऐं बदिले में तुंहिंजे गुरुअ जे लाइ जेकी सेवा में लकड़ियूं खपनि खणी वञा। फरीद साहब हिकु बार बि वीचार न कयो, तुरंत कुझु उन्हनि वटि जेको बि साधन थियो ओॾी महिल उहो खयूं ऐं पंहिंजी अख कढी करे उन्हनि खे ॾिनो। चओ हरे राम। सची घटना। ओ जेॾी महिल उन ॾिठो अहिड़ी हालत त उहो घबराइजी वई वेश्या गणिका बि, कि अरे भाई मां त मजाक पई कयां, मां त विनोद पई कयां, ही त हिन सही में करे ॾेखारियो। रोअण लॻी, माफ़ी घुरण लॻी। फरीद साहब चयो ठीकु आहे कोई ॻाल्हि न आहे, लकड़ियूं ॾे भाई। हाणे उन्हनि अखियुनि ते पटी करे वरिती, हिकिड़ी अख जेकी उनखे कढी ॾिनऊं। पटी करे रक्त ॾाढो पियो वहे, पटी कयूं, तुरंत पटी लॻायूं, कुझु कपिड़ो ढके छॾियऊं ऐं लकड़ियूं खणी करे पंहिंजे गुरुअ जी सेवा में विया। सेवा कयूं, गरम पाणी थियो, गुरुअ जी खे सनानु पिया कराइनि। चओ हरे राम। जेॾी महिल सनानु पिया कराइनि त गुरु जी जो ध्यानु वियो कि अरे भाई हे तुंहिंजी अख में पटी छो आहे? फरीदा छा थियो पुट? हे अख में कुझु धक लॻो अथई, छा थी वियो आहे? गुरु जी कुझु न आहे गुरु जी, बसि सभु ठीकु आहे। अरे ॿुधाए त सही भाई छा थियो आहे? तॾहिं उन मजाक में गुरु जी खे जीअं दुख न थिए, उन सहज भाव सां फरीद चयो गुरु जी कुझु बि न आहे, अख आई आहे। छा चयूं? अख आई आहे। भाई असां सिंधी में चवंदा आहियूं न आनड़ी निकिती आहे। गुरु जी अख आई आहे, आनड़ी निकिती आहे, ॿियो कुझु न आहे गुरु जी, सभु ठीकु आहे, सभु ठीकु थी वेंदो। गुरु जी सम्झी विया भाई हे कूड़ थो ॻाल्हाए। गुरु जी बि कामिल हुया, अखियूं बंदि कयूं, उन्हनि बि ध्यानु कयो भाई ॾिसूं छा थियो आख़िर हिन सां गॾु। त पूरो दृश्य सम्झ में आयो कि अरे हिन सेवा जे लाइ, कुझु लकड़ियुनि जे लाइ, मुंहिंजे साधन जे लाइ, मुंहिंजी सुविधा जे लाइ हिन पंहिंजी अख कुर्बान करे छॾी। तॾहिं गुरु जी निहारण लॻा। चयूं छा थो चए भाई? हा गुरु जी अख आई आहे। चई अख आई आहे त ॾेखार। चए थो न अख आई आहे। चई गुरु जी छॾियो न। अरे भाई असां बि चऊं था अख आई थी, खोले ॾेखार, खोले ॾेखार।
न गुरु जी छॾियो। अरे तू चए जो तो अख आई आहे, ॾेखार त सही। जीअं गुरु जी वो पट्टी हटाई, गुरु जी जा वचन सही थी विया, वापसि अख अची वई। चओ हरे राम। वो भी हैरान थियो फरीद कि तोखे चऊं जो था, गुरु जी चवंदा तोखे चऊं जो पिया भाई अख आई आहे, खोले ॾेखार। एॾा गुरु जी हुया ऐं एॾा उन्हनि जो सेवक, ॾिसो अहिड़ो उन्हनि जो भाव हुयो सेवा जो। चओ हरे राम। सेवा अगर सरल भाषा में असां समझायूं तो पंहिंजी सुविधा जो त्याग करण ही सेवा है। चओ हरे राम। सुविधा में रही करे सेवा कयूं ठीक आहे, कोई ॻाल्हि ना आहे, पर कई बार ॾिठो वेंदो आहे अगर असांजी इहा सुविधा आहे त छॾे छॾींदा आहियूं, भाई इहो कमु असां न कंदासीं, इहे असां खां न थींदो। उहो ई त सेवा आहे, उहो ई त परीक्षा आहे भाई। चओ जय श्री कृष्ण। फरीद साहब खे गले सां लॻायो गुरु जी, प्यारा तुंहिंजी सेवा क़बूल आहे। उन्हनि जी अखियूं वापसि अची वियूं। पोइ त उन्हनि जीवन भर भक्ति कई, जीवन भर भक्ति कई, जीवन भर भजन कयो। ऐं उन्हनि खे भजन कराइण वारी उन्हनि जी माता हुई।